उन्हनि जे दुश्मन जे हवाले कयोसीं न त पोइ तव्हां छा थी सम्झो त सुभाणे को माण्हू असां वटि पनाह वठण लाइ ईंदो। ऐं ॿी ॻाल्हि त सुभाणे सभु इहो ई चवंदा त असां मुराद वारनि खां टिजी वियासीं, तॾहिं असां पनाह में आयल माण्हू बि उन्हनि खे ॾेई छॾियोसीं। इहो सवाल त हर सूरत में माण्हुनि जे ज़हन में उथंदो। जेकॾहिं असां हिन खे आज़ादु कयूं था त माण्हू त ईअं ई चवंदा त रहज़न जे ख़ौफ़ खां असां मुराद जे कातिल खे आज़ादु करे छॾियोसीं। तव्हां ई ॿुधायो त आख़िर हिन जो हल छा आहे? हिन छोकिरे खे ॿिन्ही धुरियुनि जे ॻाल्हियुनि करण खां पोइ कंहिंजे हवाले कंदासीं, जेको उसूल बि आहे ऐं इन में ई असांजी इज़त रहिजी वेंदी। इन करे कुझु ॾींहं हिन छोकिरे खे इते ई रखिणो पवंदो। डॉक्टर छा चयो, मुराद चढ़ी वेंदो या चांवर वठण वञा? मोलू ऑपरेशन थी चुको आहे, डॉक्टर गोलियूं बि कढी वरितियूं आहिनि, पर पोइ बि अलाए छो पको आसरो नथा ॾियनि। जे ॾींहं ॿिनि में मुराद होश में आयो त बचण जो आसरो आहे, न त लॻे थो इहो कंदो कोन थींदो। पोइ बि हुनजे माइटनि में त कोराम हूंदो। मूं डॉक्टरनि खे बि सम्झाए छॾियो आहे ऐं मुराद जे माइटनि खे बि चयो आहे त ख़तरो टरी वियो आहे, ऐं उन्हनि खे मूं इहो बि चयो आहे त ॾींहं ॿिनि में होश अची वेंदुसि। पर सची ॻाल्हि इहा आहे मोलू त ख़तरो अञा डरियो न आहे। मीर साईं जे मुराद मरी वियो त पोइ तबाही अची वेंदी, ॿियो मिड़े ख़ैर आहे। मुराद खां पोइ इहे सभु छोकिरा निंदर खां थी वेंदा। तबाही त तॾहिं ई थी जॾहिं मुराद बची वियो। दुआ कर त हाणे मुराद ख़ैर सां हली पए, ऐं पोइ इहे रंगरूट छोकिरा कमज़ोर पइजी वेंदा। उन्हनि ते दबाव विझी ठा कराए वठिबो, पर जे फर्ज़ कयो मुराद बची थो वञे त मोलू छा थो सम्झे? मुराद ठा कंदो? बाबा साईं, इहो ठा पोइ कॾहिं बि कोन थींदो। रज़न एॾी साज़िश करे जेके मां त सम्झी न सघियुसि। बाबा साईं तव्हां बि सम्झी न सघियो? हा मोलू, सच थो चई। इन रज़न जी साज़िश खे त मां बि सम्झी न सघियुसि। मां मुख़्तार जो सिर थालीअ में रखी तव्हांजे हवाले कयो। तव्हां मुराद जे कहर खां पंहिंजे हमराहनि खे बचाए न सघियो। इहा असांजी ग़लती आहे रहिजी, पर इहा खून रेज़ी एसी ताईं ख़तमु न थींदी जेसी ताईं इहो मुराद ज़िंदा आहे। ॾिस, मुराद खे ख़तमु करण जो ही मां तोखे आख़िरी मौक़ो ॾियां थो, आख़िरी। जे हुन खां पोइ बि मुराद बची थो वञे त पोइ सम्झ जा तूं बची न सघंदे। सुभाणे मां पूरे बंदोबस्त सां ईंदुसि, सम्झो त मुराद बची न सघंदो। रज़न हिकिड़ी ॻाल्हि यादि करे छॾ त इहो जेको राज़ आहे इहो सिर्फ़ु तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में रहंदो आहे। जे न राज़ खे खोले तो पंहिंजे भाइरनि ऐं सोटनि जे अॻियां रखियो त पोइ तूं ज़िंदा न रहंदो। बेफ़िक्र थी वञिसि त इहो राज़ मूंसां गॾु क़ब्र में दफ़न थी वियो। हाणे न मुराद जो मरण नामुमकिन बणिजी वियो आहे। जेसि ताईं इहो मुराद न मरंदो मुंहिंजो अंदर ई न ठरंदो। अचे वठ, पाणी पी, चिड़ियानी कर, तुंहिंजी खुश्की ख़तमु थिए त पोइ मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। तव्हां जेको मूंसां असरु कयो आहे हुन ॻाल्हि जी ख़बर राज़न खे पइजी वई न, पोइ तव्हां पंहिंजो अंजाम सोचियो आहे त तव्हां सां कहिड़ो असरु थींदो। धमकी वारी ॻाल्हि मंसूर ख़ान जे अॻियां कंदे न त तुंहिंजा इहे उज़वा उखोड़े छॾींदो। तुंहिंजी भलाई इन में आहे, जेतिरो हिते आई न त इहा आकड़ जिस्म मां ख़तमु करे छॾ, जे न त पोइ पंहिंजी मुसीबत खे पाण दावत ॾींदे। मां तुंहिंजी ऐं मंसूर ख़ान जी ॾाढ मुड़सी ॾिसी चुको आहियां। तूं पंहिंजे पादरनि खे पाण पियो कूल कूल करीं, मां तुंहिंजे लाइ छा थो करे सघां? पर आउं तोखे वरी बि सुठी सलाह ॾींदुसि।
त मंसूर ख़ान जे अॻियां न्याज़ निवड़त सां कंध हेठि करे ॻाल्हाइजाए। उन जे साम्हूं आकड़ कंदे न त पातर खाईंदे। हाणे ही पाणी पियो अथई, तुंहिंजी मर्ज़ी पी या न पी। तव्हांखे जेको ज़ुल्म करिणो आहे करे वठो। जॾहिं हितां आवाज़ थी भाउ जे साम्हूं पुॻुसि